ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। कंधरा मां जिते कंधरा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां अमुन जो पखी उॾामी वियो आहे, पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। राशिद गुल कांधड़ो जी रिपोर्ट मूजिबि कंधरा ऐं भरपासे मां अमुन जो पखी उॾामी वियो। कंधरा थाणे ते मुक़रर नओं SHO दीदार अली अबड़ो बे को बूटो ॿारे न सघियो। राति देर सां वाह बुरड़ा मां नामालूम चोर 5 दुकाननि जा ताला तोड़े लखें रुपयनि जो क़ीमती सामान ऐं UC ऑफिस अॻियां बीठल मोटरसाइकिल काहे आसानीअ सां फ़रार थी विया आहिनि। मुतासिर दुकानदारनि श्रीचंद गंगूमल, मुनीर बुरड़ो, इमरान बुरड़ो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हद जी पुलिस ॾोहारियुनि खां मंथली वठी ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कंदे चयो त कंधरा थाणे ते को फ़र्ज़ शिनास ऑफिसर मुक़रर करे इलाइक़े में अमन अमान यकीनी बणाए जानी और माली तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में SSP अॻियां एहतजाज कयो वेंदो।